सिंध जे बेटन ते वफ़ाक़ जे कब्ज़े ख़िलाफ़ एसटीपी पारां कोटड़ीअ में पैदल मार्च कयो वियो। यूनिस ओठो, इब्राहिम खामड़ियो, लाला लियाकत जावरी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में अलमदीना चौक खां कोटड़ी प्रेस क्लब ताईं पैदल मार्च करे एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंध जा ॿेट वफ़ाक़ जे हवाले करणु धरती धड़ियुनि सां ज़्यादती आहे, जंहिं ख़िलाफ़ 11 अक्टूबर ते कराचीअ में गॾु थी सख़्त एहतिजाज कयो वेंदो। मुज़ाहरा आहे उहो जेको वफ़ाक़ जी तरफ़ां इहो सदारती ऑर्डिनेंस आणे ऐं सिंध सूबे जे जेके ॿेटनि उन ते कब्ज़े करण जी कोशिशि कयो आहे उन जे ख़िलाफ़ जे हिते असां गॾु थिया आहियूं। असां इहो ऑर्डिनेंस कंहिं बि क़ीमत में क़ाबिल क़बूल न आहे। पाकिस्तान जो आइन, पाकिस्तान कानून बि इन शइ जी इजाज़त नथो ॾिए त तव्हां राति जे अंधेरे में तव्हां कंहिंजी मिल्कियत ते कंहिं सूबे जे हक़नि खे तव्हां पाईमाल करे ऐं उन्हनि खे तव्हां पंहिंजे हवाले करे छॾियो। इन अमल जे असीं सख़्त ख़िलाफ़ आहियूं, असीं सख़्त ख़िलाफ़ आहियूं। साईं, अॼु जेको असांजो हीउ मुज़ाहिरो आहे सिंध जे ॿेटनि ते जेको वार थियो आहे, हीउ जेको सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल ऐं सिंध ऐं सदर जेको आहे आरिफ अलवी, हीउ हिननि पाण में मिली जोड़ करे ऑर्डिनेंस पास कयो आहे त जीअं सिंध जा जेके ॿेट आहिनि उन ते कब्ज़ो कयूं। हाणे ॿेटनि ते कब्ज़ो करण जो मक़सदु आहे त ॿाहिरीं माण्हुनि खे हिते आबाद करे ऐं सिंध ते कब्ज़ो करणु आहे। तंहिंजे लाइ जेको आहे त इहो ऑर्डिनेंस असीं क़ाबिल मज़म्मत था कयूं इन जी। ऐं ॿी सूरत में त जॾहिं त सिंध में वज़ीर आला मौजूदु आहे उन खां पुछाणो कोन थो कयो वञे या ॿिए कंहिं बि जेको सिंध जे माण्हुनि खां पुछाणो नथो कयो वञे, हीउ सिर्फ़ु उन्हनि पंहिंजो ऑर्डिनेंस करे ऐं सिंध ते कब्ज़ो करण था चाहिनि। इहो असां हरगिज़ क़बूल कोन कंदासीं। ॾिसो, हीअ हिकिड़ी सिंध सां रखे थी पंहिंजी नेशनल जाग्राफिया हदूद जेके असांजा आहिनि। असांखे इहो सिंध ते जेको आहे सो मर्कज़ जो कब्ज़ो तस्वर था कयूं ऐं असीं मर्कज़ खां ऐं उन्हनि माण्हू जेके हिन ते पैसो इन्वेस्ट कंदा असां उन्हनि सां इहो मुतालबो था कयूं त सिंध ते कब्ज़े जो इहो जेको रुझान आहे इहो ख़तमु कयो वञे ऐं सिंधियुनि खे पंहिंजो जेको जाइज़ हक़ूक़ आहिनि जेके उन्हनि जी धरतीअ जा उहे उन्हनि खे वापसि कया वञनि। अॻवाणनि मुतालबो कयो त सिंध जे ॿेटनि तां कब्ज़ा ख़तमु करे सिंध दुश्मन ऑर्डिनेंस वापसि वरितो वञे। ॿी सूरत में समूरी सिंध में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।